तालिबान सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कराची जे कुझु सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि SOPs ते अमल न कयो ऐं कुझु ख़ानगी स्कूलनि त नंढड़नि ॿारनि खे बि स्कूल में घुरायो। तंहिं करे ॿिए मरहले वारा स्कूल ॾिनल वक़्त ते खोलण जो फ़ैसिलो मुलतवी थियो ऐं SOPs ते अमल न कंदड़ कराची जे चइनि स्कूलनि खे सील कयो वियो आहे। शहबाज़ हाल हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सईद गनी जो चवणु हो त हैदराबाद जे दौरे जो मक़सदु ज़िले में सरकारी ख़ानगी तालीम इदारनि पारां कोरोना वायरस जे हवाले सां SOPs ते अमल दरामद जो जाइज़ो वठणु हो। हुन चयो त ईंदड़ कुझु ॾींहनि में सिंध जे ॿियनि ज़िलनि जा पिणु दौरा करे SOPs जे हवाले सां जाइज़ो वरितो वेंदो। आज हैदराबाद में हूँ और अगले हफ्ते से पीर से इम्कान है कि शायद किसी और शहर में चला जाऊँ या मुमकिन है एक आध दिन कराची गुजारने के बाद कहीं और चला जाऊँ। हैदराबाद में मजमूई तौर पर जो मैंने देखी सूरत हाल वो इत्मीनान बख्श थी। जो स्कूल्स मैंने देखे ख़ास तौर पे जो बच्चियों के स्कूल से वहाँ तो बहुत बेहतर इंतज़ामात हैं और सफाई भी ठीक थी। जो मास्क पहनना लाजमी था वो तकरीबन तमाम स्टूडेंट्स ने मास्क भी पहने हुए थे। जो फासले पर उनको बैठना था उसको भी वो फॉलो कर रहे थे। इन मौके ते हुनजो चवणो त बल्दियाती चूंडूं वक़्त ते थियण घुरिजनि। वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली करे मसइलनि जा अंबार लॻी विया आहिनि। समूरनि सियासी धुरनि खे गॾु थी अवामी मसइलनि जे हल लाइ गॾियल फ़ैसिलो करणो पवंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।